रोहड़ी में खरूस برادري तरफ़ां प्रॉपर्टी डीलर ऐं पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर जे बचल शाह सईदाबाद वारे इलाइक़े में रहंदड़ नबीदात खरूस, एजाज़ अहमद ऐं गाही ख़ान खरूस जी अॻवाणी में खरूस برادري मासूम ॿारड़ा साण करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त कुझु साल अॻु आबाद लागा वारे इलाइक़े में सुल्तान लागी अरण वेसा प्लाट 54 लख में ख़रीद कयो ऐं हुनखे असां पंहिंजी पूरी रक़म ॾेई चुका आहियूं। हुन बावजूद प्रॉपर्टी डीलर ख़ादिम शेख असांखे प्लाट जो खातो ॾियण लाइ तयार नाहे ऐं हू हद जे DSP अब्दुल सत्तार फुल सां मिली करे असांखां प्लाट जो कब्ज़ो खसणु चाहे थो। हुन चयो त पुलिस चढ़ाई करे प्लाट ते अॾियल घर डाहे पट करे छॾिया आहिनि ऐं उते रहंदड़ माण्हुनि खे उथारण जी कोशिश कई पई वञे ऐं DSP अब्दुल सत्तार फुल असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो आहे त बासर प्रॉपर्टी डीलर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे ख़रीद कयल प्लाट जो खातो वठराए ॾिनो वञे ऐं नाजाइज़ी कंदड़ DSP अब्दुल सत्तार फुल ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे।